दुरूद शरीफ पढ़ने की फजीलत। एक दफा दुरूद शरीफ पढ़ने साण 1000 दुरूद शरीफ जो पढ़ने जो सवाब तो मिले। महफिल जा आदाब मुझे प्यारे भेणू छो न असा दुरूद शरीफन से पंहिंजी महफिल के सिहराब कयूं, पंहिंजे प्रोग्राम के सिहराब कयूं, पोइ वरी महफिल का बाद भी पंहिंजे कमन कारन के दुरूद शरीफन से सिहराब कयूं तो असांजा सब कम रब पाक की तरफा से कम सब सवला थींदा। तो मुझे प्यारे भेणू महफिल जा आदाब हिनन महफिल सजाईंदासे, मेहमान घुराईंदासे, अचण वारन के तकलीफ न दींदासे, सिरकी वेहंदासे, छो जो सिरकी वेहण मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुन में शामिल आ। तो मुझे प्यारे भेणू यो पहिरियां ई 10 दुनिया 17 आखिरत मोट में लिखजियो। असांजे कुलन ते 2 मलाइक आहिनि जेके गॾु असां सां आईने आहिनि। इन में ही साजे पासे वारो मलाइक असांजो नेकियूं थो लिखे, हिन पासे वारो मलाइक असांजा खाबे पासे वारो मलाइक असांजा गुनाह थो लिखे। ही जॾहिं महफिल जी तहां दावत ॾियण वियो अल्लाह जे 40 फरिश्तनि सां गॾु विया हो दावत ॾियण, इहा तव्हांखे ख़बर आहे। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां त ईअं न थींदो आहे झटपट में जिथे वेठी बस उतां यकदम रहो पाए हली वई त मां महफिल जी मिलाद जी दावत ॾेई थी अचां, सॾु ॾेई थी अचां। न, जीअं पंहिंजे फंक्शननि लाइ पार्टियुनि लाइ तयारु थींदा आहियो ईअं तयारु थी वञो। वेंजी सेंजी साफ कपड़ा पाए इस्त्री थियल ऐं बिल्कुलु हल्की खुशबू लॻाए जेका पाण ताईं महदूद हुजे, पराए मर्द के ॿार खे न अचे, उहा लॻाए ऐं दावत ॾेई ईंदो। तव्हां सां गॾु अल्लाह जा 40 फरिश्ता वेंदा दावत ॾियण। अगरि जे जिथे वेठियूं आहियो इते ई ठलियूं हली वियो तव्हां सां अल्लाह जा फरिश्ता न वेंदा दावत ॾियण। ख़बर न आहे त असां किथे ऐं किथे उन्हनि जी ज़ात, किथे असांजी आहे का औकात, असां किथे किथे उन्हनि जी ज़ात। त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदी हलां हदीस मुबारका जो मफ़हूम त जेॾी महिल महफ़िल मिलाद जी दावत ॼण केर बि वञे त तयारु थी वञे, त अल्लाह जे फरिश्तनि सां गॾु थो वञे, शौक़ करे वञे। त मुंहिंजी प्यारे भेणूं जंहिं जंहिं घर में थी ईंदो, जंहिं जंहिं घर में दावत ॾेई ईंदो उन घर में रहमतूं नेमतूं बरकतूं। वरी जीअं मां तव्हांखे आदाब ॿुधाईंदी थी हलां, घर वारनि जा दिलि ठरी बाग बहार थींदा। वरी जीअं ही दावत ॾियण वियो, ॾेई आयो दावतूं, हाणे उहो ॾिहाड़ो आयो, सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी अल्लाह जो हुरूं तव्हांजे घर में अची वियूं त कमरनि जो बि स्टेजनि जो बि तमामु घणो ख्यालु रखंदा कयो ताकी हू उन्हनि ते हर भरू स्टेज ते मथा जीअं जूतो न पाइचे या गिलम ते जूतो न पाइचे त साइड में रखे, छाजे करे ऐं कमरे जो भी तमाम घणो ख्याल रखंदा कयो जो हुन कमरे में कुछ हुरूं अचनि थियूं, अची थियूं कमरे में वेहण जिम्मेदारी संभाले ऐं पंहिंजनि हुरुनि खां कमकारियूं थियूं कराइनि। ऐं असां जेको कमकार कयूं था घर में असां सां गॾु अल्लाह जो हुरूं कम थियूं कराइनि। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे तॾहिं, बाक़ी हुअ न उन ॾींहं ते त ही कम निबिरी पए त असां साईं जो दीदार कयूं। सुभान अल्लाह, असां साईं जो दीदार कयूं तॾहिं तकड़ो कम थिए। शादियुनि जा कम कीअं थींदा आहिनि, बिघा 7 वारे ताईं पिया कम थींदा आहिनि। बा देगू ॾेई आया, बा न ॾेई आहियूं, अबा देगुनि वारनि खे पैसे ॾेई अचे, न ॾेई आहियूं, अलाए केॾा कम थी वेंदा आहिनि। अब फिलाणे खे सॾु ॾिनो, फिलाणे खे न ॾिनो, फिलाणो रहिजी वियो, जा इहे माना घणा वरी बि कम रहिजी बि वेंदा आहिनि शादियुनि जा। ऐं ही कम ईअं तकड़ा थींदा आहिनि, ईअं तकड़ा थींदा आहिनि जो हिननि जे कमनि जी ख़बर ई न पवंदी आहे। तयार थी घर जी मालकिन सभु महफ़िल मिलाद में वेही रहंदियूं आहिनि ऐं भत में आख़िरी ताईं 7 वारे ताईं पिया घोट कुंवार जा पिया कपिड़ा पैक कबा आहिनि पिया, विझबा आहिनि पिया, बेगुनि में पिया तयारु थींदा आहिनि पिया, तयारु कबा आहिनि उन्हनि खे। त मुंहिंजी प्यारी भेणूं ही महफ़िल अहिड़ी आहे, हिन में अचनि बि नसीब वारा था ऐं कराइनि बि महफ़िल नसीब वारा था। हर को महफ़िल नथो कराए, इलाही माण्हू तरसनि था महफ़िल करायूं पर नथा कराए सघनि। इलाही माण्हू ग़रीब आहिनि, वरी इलाही माण्हुनि खे पैसो बि आहे, पैसे वारा थी करे बि के त वरी नथा सजाए सघनि। बसि पोइ जेसि ताईं जॾहिं मथां टिक लॻी अचे, जीअं त असां मदीने शरीफ़ वेंदा आहियूं त असां जेसि ताईं कागज़ असांजा ठही पूरा थींदा आहिनि त पोइ वेंदा आहियूं न। हे त मदीने शरीफ़ वञण खां बि सस्तो सौदो आहे, जो मदीने वारो साईं अगरि राज़ी थी थो वञे जिते घर में दीदार थो कराए। इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदमि त घर में दीदार कीअं थो कराए, इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदमि, हदीस मुबारका में आहे। हाणे मां तव्हांखे महफ़िल जा आदाब ॿुधाए बसि कयां, पोइ तव्हांखे ॿुधायां थी।
हाणे दिहाड़ो आयो फजर जो अल्लाह जो हुर पहुची वियो के कमरे में वेठियूं आहिनि कम कराइनि थियूं पंहिंजे हुरनि सां गॾु हुरनि खे चवनि थियूं पंहिंजनि खे त ही कम कराए वठो ही चई वठो ही करे वठो कम यादगीरा उन्हनि खे के यादगीरा जे लाइ के कम कराइण जे लाइ वरी जॾहिं ही महफ़िल शुरू थियण खां अॻु में अल्लाह जा नूरी फ़रिश्ता 10 मिंट अॻु में था अचनि घर जे कुंडुनि खे नूर सां चमकाए था वञनि चमकाए ऐं वरी गेटनि ते बीही था रहनि छाजे करे हिकु साईं जो दीदार कयो ॿियो साईं जे महिमाननि खे भलीकार चऊं सुभान अल्लाह ये चो अहलन व सहलन मरहबा अहलन व सहलन मरहबा हुजूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेहमान भली करे आया भली करे आया भली करे आया सुभान अल्लाह हाणे वरी जॾहिं सभु अची दंग थिया मेहमान सभु अची विया महफ़िल शुरू थी वई तो वरी असांजे मथां अल्लाह जी मथां असांजे मथां रहमतुनि जी नेमतुनि जी बरकतुनि जी बारिश छमछमा शुरू थी वई सुभान अल्लाह हाणे वरी हिन महफ़िल में खुशखबरी ॾींदा हिक ॿिए में फ़रिश्ता ए फ़रिश्तो गवारे जो घर वारनि जी त अहमियत अलॻि आहे पर अचण वारा बि घटि न आहिनि वरी इहा खुशखबरी अलॻि ॾींदा वरी ॿी खुशखबरी इहा त हीउ जेको तव्हां सुभान अल्लाह अगरि जेको पढ़े थो ज़िक्र में पढ़ो था तव्हां या असां पढ़ो था इहो असांजो आवाज़ हिकु रिकॉर्ड थो थिए जेको असांखे क़यामत जे ॾींहुं असांखे ॿुधाईंदा जेको ही आवाज़ असांजो क़यामत जे ॾींहुं बख़्शिश जो सामान बणिजी थो सघे सुभान अल्लाह ऐं ही आवाज़ असांजो हाणे हिन महिल रोज़े अतहर में तो वञेव रोज़े अनवर में तो वञेव दिल लगाए सुभान अल्लाह पढ़ो दिल लगाए दुरूद शरीफ पढ़ो तो तहां सभिनि जो आवाज़ वञे जेके शौक़ीन आहिनि त असांजो आवाज़ मदीने पाक में वञे तो तहां सभु पढ़ो तो मदीने वारो साईं ॿुधे असां खां ख़ुशि थिए न त असांजा अमल त बिल्कुलु न आहिनि अहिड़ो को अमल कोन्हे जेको हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अमलनि सां को ज़रो बि मैच थिए एड़ो को सजदो कोने जो हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे जे सजदन सां को असांजो को सजदो हिकु बि को मैच थिए जा पर मुझे प्यारे भेणो असां त अहिड़ा आहियूं हिकु पाणी जी बूंद जे लाइक़ बि न आहियूं असां पंहिंजा अहिड़ा कम करे छॾिया आहिनि पाण सां पर पोइ बि महिरबानी हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो ये दुआऊं असांजे लाइ घुरियूं हई घुरनि था ऐं घुरंदियूं घुरंदा घुरियूं आहिनि घुरनि था ऐं घुरंदा दुआऊं उन्हनि दुआउनि जे करे असां बचियल हूं ऐं बचंदासीं हाणे हिकु दफ़ा शैतान पुछो हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो तो साईं मुखे हज़रत आदम जे सजदे न करण जे करे जॾहिं मूंखे तड़े छॾियो हाणे मूंखे बि हिकु मोकल ॾे कहिड़ी मोकल चे मोकल हाणे इन में वरी हिकिड़ी ख़ुशख़बरी थी अचे ॿुधजो दिलि ठरी वेंदव चे साईं मूंखे बि हिकिड़ी मोकल ॾियो मूंखे हज़रत आदम जे सजदे न करण जे करे मां हज़रत आदम खे सजदो न कयो उन जे करे मूंखे तड़ियो वियो जन्नतुल फिरदौस मां तड़ियो वियो पर हाणे मूंखे बि हिकिड़ी मोकल ॾियो साईं जन फरमायो कहिड़ी मोकल ॾियूं शैतान चयो मूंखे मोकल ॾियो त मां तव्हांजा बंदा तमाम बिल्कुलु गुनाहनि सां भरिया जहन्नम घणी भरिया जन्नत में घटि भरिया माण्हू हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मोकल थई शैतान इब्लिस मोकल थई तू मुझे बंदन के केॾांहुं वार करे केॾांहुं वार कंदे जेके मुंहिंजा बंदा हूंदा जेके मुंहिंजा सालिह बाना हूंदा उहे मूं ॾेई ईंदा ऐं वरी ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजे बंदन खे केॾांहुं वार कंदे अॻियां वार कंदे पोयां वार कंदे साॼे वार कंदे खाॿे वार कंदे केॾांहुं करे केॾांहुं कंदे मुंहिंजे बंदे जे सिर ते रब जी रहमत वसंदी सुभान अल्लाह तू छा करे छा कंदे हिकु नबीअ जो रूप न ठाहिण ॾींदोमांइ हिकु वलीअ जो रूप न ठाहिण ॾींदोमांइ न ठाहे सघंदे तोखे ताक़त ई नथो ॾियां बाक़ी तू हिकु कुते जो हिकु ॿिले जो हिकु इंसान जो ईअं रूप ठाहे कंहिंखे भड़काए सघींदो पर जेके मुंहिंजा बंदा हूंदा उहे मूं ॾेई ईंदा अहिड़े बंदनि जे सिर ते रहमत वसंदी तू केॾांहुं वार करे केॾांहुं कंदे